साईं सदाई करी मथे सिंधु सुकार वो दोस्त तू दिलदार हो आलम सब आबाद करी हो ला बाबा भाई के दोस्तों ने फोन कर याद शहर उठो ताक दे कौन दे आया जा बाबा भाई जल्दी तक करायो इन्हें करे वो ताक दे कौन आया वापस नहीं लागी वो डाबे हो जाता वहां कम हो जा बाबा भाई गुलाम नी कम तो कोनो गुड तैयार थी या बाबा वो सोचो पे तो भैरन के गद थी गुड कदा बाबा भाई अदा और उनके साण करे तवा गुड करा तो मां शहर तो वणा बाबा तो मां हलांदो नूरवी हाँ गुड ते हलो तो पांजी मर्जी यारो आ बाबा नहीं सुभाण हलंदासो अदा वडो शाम ताणी मोटी इंदो स्कूल हलंदासो अदा अदो वडो ना को छाछी पियो अदा पाण वालू ने बाबा या दड़का खाना पंदा बाबा खजो जगे इन दो पाण तो वडो पाण बाबा बाबा सही दिमाग ही खराब करे छड़िया अस्सलाम वालेकुम अदा अदा किथे घुमो एका पंज ॾियाड़ा अदा संगत या कम खुटियाई कोन पे संगत छडियो कोन पे कोई ने करे एको 5 ॾींहं घुमासी अदा वडा ता संगत का गड वया वडा जमीन जो तो केर सोचे ही कोंदो अदा राय छा बनी दे कोंदो वने जा अदा राय बताए पर तमाम की गाली दिया वाह जो नोट मिलिया आज होटल दे मानी खाता ए देला तो वते सजारी भज दे वाह 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 चल करे नी कमदार का फुरिया कमदार ही तो सो नदी मुद्रा नूर भतारे को हिनरे ताला जी मुद्रा डिठो दे गपीरा ये सौदा नोट तैदा है मैं को पार पते दे केड़े रंग दा कीमे है तैदा है पीरो ने च अब्दुल गफूर जी भागा यो सो जो नोट गाढ़ो आई काती आदम दे 4 कुंटू नदी मुजो नोटा चरे कोया 100 देवना पोसी जड़ा नमूना है डाय नोट जड़ा इंदा है सोचना खुशी ओके सो जाने तो होटल ले चाहे तो जाना पक्क पिलेगी दूरा भतारे आप हल
नहीं अपना पानी पानी पिया रे चा फुल्ला की 100 दा नोट दी तमे पानी पियो भाऊ बतायो बढ़िया हां फुल्ला की ना हां अरे बस इते रुगो पानी है सा चाय करे पैसे कोन दे तू बस चाय सुठी दीती वे त करे करे चाय जो फुल्लू को भी आ पानी हलो हले गीले ने थाम द्वारन प्यारा बेला तू इते वे बायरा के चालो जल्दी वे होता है इते वे ना मन जा के चलो चलो पैसे दे गया पैसा कौन दे गया कर गया पट्टी में ना और क्या चलाए के दे जाहिर वो अचानक के भूखे पैसा रे से घरे मानो असानी हो गया है सु पैसे दे वैसा पैसे भी है छोड़ो मत मार भाई उस्मान या तारा कर कयो को धक्को हम असलो में खुटी हुआ 18 में भी संग लगी भैया 18 के आजमाए छू हाँ सरदार इन बेले में बुख वे गई मरी विनासी छो जो सरदार उस्मान होठो मुल्क कंदवा पोठो हां सरदार आना यो धक्को करणो पंदो हलो ने सरदार का के दियो अलीदारो हल सरदार अली रोड बिराज कयूं सरदार सा सलाह हेलो फंदो लगे पायो न्यू कमी से जो तड़को पूरे मुल्क में खुड़को ही खुड़को अचो दालू बीमारी निकली आ शहर बंद कंदा अदा बीमारी जो नालो छा अदा बुधाइंदा त ये कोरोना वायरस खतरनाक बीमारी है जो को भी इलाज ना है शहर बंद करा पर पाण गरीब केड़े विंदा पाण कम ते तो हथ छूटा दे भला आधा खाना खलो बड़ा दो दान अदा चाहिए टिक लई लहे नि भागो मरी विंदो लई के पई हले मां केड़ो चाल बिजली थंबे रे चढ़े मां चाल लही है ने ओ दा लई यार हले लई यार खुदा माना बाहू तो बधेंगे अल्लाह के मन बाछा पे मन मिली लई खुदा के मन अल्लाह को अल्लाह सही दाहू अरे तू वाई तो कर मुई शादी कराई ने त मथे रो चढ़ा अदा लई आ वाई तो कया तुझी शादी कराई न वाई तो कइना लहा कुमकार की पालन बनी जा बाबा साईं बनी च गवा जाम थी हारी तेरे सब निभागे ने बनी ते के लड़दा ही को नहीं पिया कंधार दाबोरी ने थोरो घणो दाबोरी ने कमदार आसी बनी दा सूर्य पानी दासी घूमी दिसनासी की दो कम कर ले बाबा मां हुन हलदा पे रात घणी थी के सुबह दा भी बनी ते मिलसु रात देर थी वे हाण पाण बनी से आराम कयो भले हलो हलो अब चौकीदार ख्याल कजो माल मता वजूगा पुट आशिम कम मिलियो जान ना
हाँ बाबा कम मिलो तो सही पर ठेकेदार दिहाड़ी पवंदी पुटा सिम घर में कुछ बि कोन हींअर बि ॿाहिरि तुंहिंजा ईअं वेठा आहिनि बुख ते ही चवनि था त भाउ वॾो मानी खणी ईंदो या न मूं चयोमांनि त मानी तुंहिंजे लाइ भाउ वॾो खणी ईंदो तव्हां रुॻो इंतज़ारु कजो पुटु दा बुख लगी वियो हाँ दा मूंखां बि बुख नथी बर्दाश्त थिए अल्लाह ख़ैर कंदो सुभाणे मां आधार है ना कुछ न कुछ करे इतरो जुल्म न कर के गरीब जी बदला लगी है अरे चुप कर बंद कर अरे ना ना अरे चुप कर आगे मत मत तो थाने में सोच मत नंबर बहुत आयो दस बहादुर खान असांखे कीअं घुरायो अथव? शेर अली तव्हांखे कंहिं कम सां घुरायो आहे? वैसे वरी कंहिंखे मारण जो सोचियो अथव? हुकुम कयो त गीले तव्हांजे कदमनि में अची फिटो कयांसि। राहिब मूं तव्हांखे उन करे घुरायो आहे परियल वारे छोरनि जी ज़मीन ते कब्ज़ो कराइणो आहे ऐं उहा ज़मीन मुंहिंजे नाले कराइणी आहे। छोरनि खे अहिड़ो ज़लील कराइणो आहे जो तंग थी ॻोठ छॾे हलिया वञनि। रईस मोए माराणे छोरे ॻोठ कोन छोड़ियो अथनि। रेस बहादुर खान हाणे वेही मज़ो ॾिसजां छोरनि खे कीअं था हिननि खे ॻोठ छॾायूं। रेस बहादुर गुलाम लियनि खां मौक़ो वठी पिया विढ़ंदासीं। रेस राय बि बाहि जो छोलो आहे छोलो जिथे किरे न ॻोठ जा ॻोठ साड़े छॾे। तव्हांजो हुकुम खपे बरंदड़ बाहि मां बि असां घिरी पवंदासीं। पोइ त मुराद त मरंदो पर पंहिंजे ज़िद तां कॾहिं न आहे हटंदो। रेस पोइ चङो हाणे उथंदासीं। माशाअल्लाह।
थोड़ा लॉकडाउन लगी पे हुन तो मर वैसो बुख उठी कमकार दी करो तुसा कौन सुधर सो क्या खासो हुन तो बुख ही मर वैसो लॉकडाउन लगी पे हुन उठो धंधे दाड़ी दी करो वने ले भागा असां तो पिनी भी खाईंदासीं पर तूं जॾहिं रेसरा निकिरंदे न टुकुर बि कोन मिलंदुई इन आसे बुख मरंदे कमदार शहर बंद ज्यादा कुछ कोने असां पाणे हुकूमत राशन ॾींदी मुंहिंजो वॾो भाउ बेठो इहो बि खाईंदो कुझु आप खाईंदो तोखे छा आहे हुकूमत तुसां ॾे सिकदी पई जो तुसां को राशन देसी असांखे त हुकूमत ॾींदी पर मिलंदो त कोन असां ग़रीबनि खे वॾनि गाॾियुनि में चढ़ण वारा उहे ग़रीब आहिनि गविया तेॾा मक़सद ते रईस राशन खाधी वञनि मां त कोन चवां रेस था खाई वञनि जेके हज़म थो थिए उहो ई खायो था वञनि तव्हां भले मरो बुख मां वेंदा पिया छोरे ने मुंह खोलियो जी सरदार खमीसे जो धड़को मुल्क पूरे में खड़को ही खड़को उस्मान खण को पैन पनो मोकलियो मुर्गे या माटन ने सरदार ही वठ पेन पनो उस्मान लजे माटन ने घणा लिखूं सरदार जेके तव्हांजी मर्ज़ी सरदार हिननि हराम ही मिल्कियत है सरदार 6 लख लिखो अजय वठ पेन पनो सरदार मो गरीब ते राम कजो मोटे थोड़ा घट पैसा लिखजो असां गरीब माण्हू असां जो असां कमायूं खाऊं इतां ई असां तव्हांखे ॾींदासीं त खाईंदासीं किथां छोरा वात पंजो पंथ रख छोरा लिखो दे छोरा तोखे ख़बर ना है तो उस्मान होठो मुल्क कंदो आ पोठो लिखो 5 लख छोरा लिखो 500 कारतूस है 3 ॾींहंनि में पैसा न मिलिया पंहिंजे पुट जो लाश खणी वञो अब चालाकी कयव पंहिंजे पुट जो लाश मिलंदो आहे लिख पुराणो बेलो घर वञ घर वेंदे सदा वारा मानी घुरंदा पोइ मां किथां न घर वेंदो छो जो मुंहिंजा भाइर खेत ॾिसां हू कहिड़े हाल अॼु ॿियो ॾींहुं गुज़री वियो आहे वॾो माण्हू हिकु ॾींहुं जी बुख बर्दाश्त नथो करे सघे हू त पोइ ॿार आहिनि हुननि जा कहिड़ा हाल हूंदा गरीब छो पैदा
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाशिम पुट हाण त बुख मुखां बर्दाश्त कोन थी थिए। ॿाहिरनि खां त हाणे बुख खां आवाज़ ई कोन थो निकिरे। बाबा अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजो जी न जलाए, ही जी अॻे ई जलियो पियो आहे। तव्हां चयो पिया तव्हांजे लाइ सुभाणे मानी खणी अच्छा त हाणे सुम्ही आराम कजां, अलाह सुबुह जो ॾींदो वञे। उस्मान हल वडेरा चक्कर लगाए जूं ॾिसो कहिड़े हाल में वडेरा। सरदार जेकी तव्हांजी मर्ज़ी, तव्हांखे त ख़बर आहे उस्मान ओठो मुल्क कंदो आहे पोठो। सरदार मूं भी यही पे सोचो। अचो हलो वडेरे ॾे। अच्छा सरदार बादशाह जो खैर। अच्छा अच्छा खमीसा तुंहिंजो इंतज़ार हो अच। बादर खैर दवो असांखे माण्हू मोकिलियो हुआ। खमीसा तव्हां नीला घुरायो था ॻोठ में महफ़िल आहे। बाल खान थी सके महफल में मां न अचां। छो जो तूं ख़्याल लॻे महफल न आहे वणंदी। रईस गुल खान गुलाम अली वाला कहिड़े गाने घुराइण जो ॻोठ च वतन दावतां ॾींदे। जैसे खमीसो यारनि जो यार आहे, खमीसे मां कॾहिं हथ न कढिजो। खमीसा गुज़रियल वक़्त जो विसारे छॾ। गर्मियूं सर्दियूं सभु त ईंदियूं आहिनि। खमीसा जे दावत चावी आ त मज़ा थी विया पिया। हुन तेॾी मर्ज़ी अने कीअं विसारिया इहो वक़्त। मुंहिंजे पापा खे मारायो वियो, मुंहिंजे भाउ खे मारायो वियो आहे। जेसिताईं दुश्मन खे न मारींदुसि तेड़ी का महफ़िल न ॿुधंदुसि। खमीसा तुंहिंजे दुश्मननि खां गॾिजी पलांद वठंदासीं। बाल खाना साण हलंदासूं। खमीसा मुंहिंजी ज़रूरत पए त तव्हां अॻिते करे अचां। खमीसा मुराद त मरंदो पर ज़िद न कॾहिं बि न हटंदो। अदा 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 बाबा अदा अदा बाबा किसने छा दो अदा बाबा जणु नजर लगी वे, जणु नजर लगी वे इन घर जे बहार खे को नांग सरा पहिरियो, को नांग सरा पहिरियो आनी नज़ारनि खे जणु नजर लगी वे। ॾिसो ॾिसो ज़ुल्म असांजा। इन घर जे बहार खे मासूम भाई रात के क्यों नहीं जो भूखे ते मरी आया पर असन के पारे आ खार देखो ना सिद्ध गांधी ने कोई भी तो असन के हिसाब रखो आज मुझे भाई तड़पी मरिया पर के मुझे भाई कराने के होंगे 2 महीना शहर बंद कर असांखे के टुकर न ॾिनो मां तड़पी हुन जगह आके चलो हुन जगह आके चले पर मुझे के बार सिंध हुकूमत असां गरीबन जी सारा न रखी छा ई दुनिया साला छा थींदो। बाबा 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 मुझे तो सॼो घर तबाह दियो घर जो आयो गायो आ प्यारा
असां हूं ते ई असां चाचा ट्रैक्टर धारे व्याम बाबे के चयाऊं तुझी शादी था करायूं असां हूं ते ई असां चाचा ट्रैक्टर धारे ते ई असां चाचा ट्रैक्टर धारे व्याम बाबे के चयाऊं तुझी शादी था करायूं असां हूं ते ई असां चाचा सुधरसी कोन हा साईं असां त कोन सुधर तूं त जहाज़नि ते चढ़ियो पियो घुमी सॼा ॾींहं को कलाम वेठा कईं ॿिया को कम धंधा बि कोन आई कमदार पोइ बि तोखां सही हराम त कोन थो खावां मां हराम कहिड़ा पिया खाना पीछे बि बचल भला रही सिधी मानी खाना ॿिया कहिड़ा हराम खाना बचल मानी माण्हू कुते खे बि ॾेई छॾियो तोखे ॾिनऊं त सवाब तपंदो तूं जॾहिं कॾहिं मेरी बेइज्जती करणी मां हितां कोन खर्चा तूं बसि वेठा हो मां वेठा काशिफ ॿियो ॿुधाए ख़ैर आहे ख़ुशि हो अशोदा ख़ैर दुआ अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि हो था तबियत सही आहे अंदाज़ तूं ॿुधाए तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशी में दुआ लगी पे यार मालिक जो शुक्र है तू बुधाए काशिफ उन ॾींहुं तव्हां टकर में विया हुआ मां माण्हू मसरूफ़ हुयुसि घर ॿियो हाल यार आशिम तोखे त ख़बर आहे ग़रीब हूं इन जे करे पोइ हिते सार संभालण वियासीं ऐं असां सोचियो त बाबा कुझु पैसा ॾोकड़ ॾेई अचूं इन जे करे असांजो भाउ जो पीउ गुज़ारे वियो आहे भाइर गुज़ारे विया इन करे 2-3 ॾींहं दाड़ रहंदासूं त सही आहे इन करे असां घर वियासीं पूरी पैसा ॾोकड़ ॾियणा आहिनि इन जे करे हाशिम हाणे ॿुधाए छा करिणो आहे मंतर हाणे वरी छा करिणो हाणे बंबोर खे बाण ॾे खणो हथियार वरी चोरियूं धाड़ा था हणूं अचो खणो हथियार हलूं साथीअ जो ने टाइम पूरो थी वियो हा सरदार पोइ जेका तव्हांजी मर्ज़ी सरदार मां त चवंदो गोली हणी मारे छॾियोसि हा सरदार हिननि घणेई रफ़्त थी थियो आहे सरदार हिन जो पीउ बि अचण वारो आहे हिन खां मौत खां वधीक पैसो मिठो आहे मरण साईंदा पर पैसो कोन ॾींदा पर हिन पैसनि जो मूं वज़न रखियो आहे खमीस जो दड़को पूरी दुनिया में खड़को ई खड़को केॾा में अदा अदा ॿाहिरि वियो अदा अॼु पंहिंजो पाणी जो वारो शेरली वारनि खे ॾिनल हो तव्हां वञो पंहिंजूं खंदियूं बंदियूं त चेक करे अचो अदा पंहिंजो शेरली वारनि खे पाणी छो ॾिनो अदा भला तव्हां सां गॾु हलां दिलबर भाउ सां कढियो पाणीअ वारे ते बाबा अदा वञो घणी देरि थी वई आहे हले अदा हलूं हथियार के ढाके आंदो केड़ियूं पंहिंजूं दुश्मनियूं आहिनि अदा मता को तव्हांखे ॾिसी वठे सुभाणे सभु को चए त गुलाम मिली आहे ॿाहिरि चोर आहिनि अदा अला ख़ैर कंदो कुझु कोन थींदो अदा जेका पोइ तव्हांजी मर्ज़ी ठीकु आहे अगर दे खबर मुनवर अज तो सां गॾु कोने अदा मुनवर चोदा वञा पियो कटे वारे दोस्तनि ॾे अदा गुलाम अली जा पाणी मोकिलायो अथमि त भला पाणी ॾे वञ भाउ त वियो लियो भला होॾे दोस्तनि ॾे ठीकु आहे अदा आउं हलां थो पाणी ते तूं माल मतायो समा कजां अदा पंहिंजो पाण खे संभाले
अल्लाह संतु खैर कजा मुझे भाबरा है बहारा बेहद जान जा पुत्र थी नवीं दे जान जा पुत्र पैर संभाल जा अदा पंहिंजी बकरी कोने पंहिंजी बकरी चोर का आया अज ने चोरन के सबक जरूर दींदासूं हल त हलूं हाँ निकली आए हूँ हाँ हेलो पता निकली है हाँ शेली के अच्छा है जो वठ वठा लगी पई है रही कमदार चोर असांजी बकरी कढी वियान शेरली बकरी गोठ मां निकती आ ये तुंहिंजी न पर हिन सॼे गोठ जी इज़त आहे असीं सभु तोसां गॾु आहियूं गुलामली तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो असांखे ॾुखे वक़्त में साथ ॾिनो अथव शेरली असां तव्हां सां गॾु हलो भले पहिरियों खणायो बाबा शेरीली हींअर पेर चढ़िया न रोड ते ऐं सुबुह जो तोखे मां ईअं कढी ॾींदुसि जीअं मखण मां वार कटबा तूं टेंशन को बि न वठ इहा तुंहिंजी चोरी केॾे बि कोन वेंदी गविया या कीअं बि करे असांखे चोरी वापसि कराए ॾे शेरली अदा तव्हां सां असां गॾु आहियूं रही समय को मोकिलिया गविया पेर सौला चाह के सौला में जाते सुखना रही सके पुठा से खलकारो सही
के खबर साहब कोन आयो छा? वैसे जी साहब जी मीटिंग लगी वही असांखे साहब मोकिलिया साहब ओॾां निकिरी वियो आहे। वैसे ॾे ख़बर पेर कहिड़े तरफ़ विया वजन? पेर खणूं था अबो जंहिंजे घर विया उनते पेर कटायूं था। शेर अली तव्हांजो ॾे ख़बर कंहिंते शक आहे? जमादार अली मां असांजी न कंहिंसां दुश्मनी आहे न को बि आहे। पेर खणां था जंहिं वटि पेर अथनि उन्हनि खे ई बदिराईंदा। बाबा साईं पेर खणो हलो। शेरली बाबा साईं पेर विया न रोड ते चढ़ी चई त पोइ अॻिते हलूं जे चई त पोइ हितां वापसी मोटूं जीअं तुंहिंजी मर्ज़ी। दविया पेर जे खुटी आहिनि त ख़ैर आहे पर हाणे हलो त हलूं न असां पाणे चोरी वापसी वठंदासीं। अली तुंहिंजो कंहिंते शक हुजे त हींअर ॻाल्हि कर पुलिस पाण खां गॾु आहे। वैसे तुंहिंजो जिते बि शक हुजे उहो असांखे ॿुधायो हुनखे ॿधी खणी अचूं असां। दादा मुंहिंजो शक कोन्हे ते हाशिमत ऐं काशिम ऐं मुमताज़ ते आहे छो त अॼुकल्ह छोरा जेके ॻाढ़ा वाचा थिया न कंहिंजी बकरी कोन था छॾनि कंहिंजो कीअं वतंदा चोरियूं कंदा हिननि खे छो त कंहिंजो हथु लॻो कोन्हे। हला कंदो अची वेंदा पंहिंजे अवर में ॾाढी ॾींदा सून मार आईंदे लाइ चोरी ताईं हथु खणी वेंदा हलिया। हाणे छा कंदासीं हिन चोरनि खे ॻाढ़ा वच? अदा मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे शाम मोहिनी टिनी छोरनि खे ॻोठ जे ॿाहिरियां बाग़ में ॾिठो। अदा पोइ रेस खे चई पहिरां भेटी करायूं पोइ ॾिसूं था इहे पाण खां छोरा वाट ॻाढ़ा केॾा वेंदा। हा अदा ऐं रेस खां ॻाल्हायां छा थो रेस चवे जीअं रेस चयो ईअं कंदासीं। शुभ हिन चोरी मां त ॾाढो गरम कोन थी। हा मुमताज़ सही थो चई हाणे अहिड़ो को धक करणो पवंदो जंहिंमें पूरो साल वेही खाइणो पवंदो। हा काशिब वेठे त शींहं बि बुख मरिया आहिनि हाणे को अहिड़ो धक कर जेको वेही सॼो साल खाऊं। काशिब तोखे त ख़बर आहे हाशो चङनि फलनि जा न्याव सरदार पंहिंजे बेले में को माण्हू शामिल थी वियो आहे। दोस्तो ओसमान ॾिसो त केरु आहे? अरे कहिड़ो ई तोखे ख़बर न आहे त उस्मान होठो मुल्क कंदो आहे बोठो। तामा कमीसो कहिड़ो आहे मां उन सां मिलण आयो आहियां। उस्मान लॻे थो त संदे छोकिरे खे आज़ादु करण आयो आहे। चलो सरदार ॾे अॻ में
दर ही या मुर्गे जो पीर सामान तो पूरो है न जो खमीसे जो दर को पूरी दुनिया में खड़को ही खड़को। हाँ खमीसा तो के ये ने तो इतबार अचे संदो सामान चेक करे सकींदो। सामान चेक क्यों बाबा साईं मूंखे जल्दी वठी हलनि धाड़ेलनि मूंखे मारे छॾियो कुंदा करणी बुखूं मारे कमल हुते मूंखे पिनाए पिनाए सॼे मेले में हाणे हिते वठी आया जो अॼु तूं आयो आहीं जो मुंहिंजे हिननि मां जान छॾा। कमीसा असांखे इजाज़त ॾियां पंहिंजो छोकिरो वठी वञा बाबा वठी वञोसि सुभाणे करे वञीस। ऐसे मां चवां थो पेरा भेटी कराइजे ऐसे हाशिम वारनि खे ज़रूर घुराइजो। शेर अली तूं सही तो चईं पेरा बेटी कराइणी पवंदी। कमदार वञ पूरे ॻोठ खे ॿुधाए अच ऐं सुभाणे सभु अचनि पेरा बेटी कराइणी आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर ॿुध हाशिम वारनि चया तव्हां टई दोस्त गॾिजी अचो। पैसा असां पंहिंजी पेरा भेटी कराईंदासीं मतां शेर अली वारनि जो असां ते न शक पए। अरे ऐसे मुराद सही पे चवे असां पंहिंजी पेरा भेटी कराईंदासीं। बाबा बाबा दी तो आना मैं हमरे को उसको बुधान आया। हाशिम हाण त बहराम खाने बहादुर खान जी दुश्मनी बि वधंदी वई आहे। हल त छो न हली बहराम खान खे पाण साथ ॾियूं। इहो त पंहिंजो पुराणो दोस्त आहे। काशिब सलाह त वाजिब ॾिनी अथई। ॿ ॾींहं बेरोज़गार वेठा हुआसीं मां त चवंदो बहराम खान जो सहारो वठी उहे धक कयूं जो कंहिं सोचियो बि न हो। पोइ निकिरो त काशिब ऐं हाशिम अॼु ई हलूं। मुमताज़ हुन जी दुश्मनी त पंहिंजे भाउ सां आहे। हुन जी दुश्मनी पंहिंजे भाउ सां हुजे या कारे चोर सां। असांखे पैसो खपे पैसो। पैसे लाइ त असां कंहिंखे अगवा करे सघूं था छो त काशिब कोयलो आहे। कोयलो कंहिंजे मथां किरंदो आहे न साड़े रख करे छॾंदुसि। बहराम खान जे ॻोठ ते निकिरी था हलूं छो त हाशिम मुनवर ॾे ख़बर शेर अली वारी कोन आया। ऐसे ॻोठ में चोरी चकार लॻी पवनि इन करे अदारनि मूंखे मोकिलियो आहे। ऐसे कुझु सोचो राति बि असांजी चोरी थी वई आहे सुभाणे कंहिंसां कंहिंजी इज़त न खसिजे। मुनवर तव्हांजो कहिड़ो मक़सदु आहे? ऐसे पंहिंजे ॻोठ जो न आहे जेको चोरी थो कराए। मुनवर तव्हांजी चोरी में अगरि ॻोठ वारनि जो हथु हूंदो त 100 साल खां ख़बर पई त उन माण्हू जो अचू कढी कांव ऐं कुतनि खे ॾींदासीं। मुनवर ॾे ख़बर रातों की चोरी जी ख़बर पई। गुलाम अली किथां बि ख़बर कोन पई। बकरी के ज़मीन गिरवी या आसमान खणी। गुलाम अली तव्हां कीअं आहियो? वैसे असां कमदार खां पाणी जी पुछा करण आया आहियूं। कमदार पाणी वांदो आहे त गुलाम अली वारनि खे ॾेई छॾ। गाननि जो क़दुरु कर। पानी वादा है तो शेरली वाले वाला पीछे गुलाम अली को सन। कमदार मथियो वारो पाणी जो असांजो शेर अली वारनि वरायो हिन वारे पाणी असांखे ॾियणो अथनि। गुलाम अली कॾहिं खां वठी ॾाढा मुड़ुस थिया जो पर पाणी त खोलियो। असां पंहिंजो पाणी पाण वराईंदासूं। मुनवर अॻियो पाणी तव्हां मोकिलायो असांखां हींअर तव्हांजो पाणी असां मोकिलाइण आया आहियूं तव्हांखे ॾियणो पवंदो। नूर अली पंहिंजो वात बंदि रख। मुनवर तव्हांजी चोरी चोर करे आन उहे भाइयों सामान न कढो। अहिड़ा ॾाढा मुड़ुस हो न पंहिंजी चोरी त वापसि करायो। नूर अली बस कर रईस बहादुर खान जी ताके सादा ठे गलावण मना है। गुलाम अली पंहिंजे भेरनि खे कुझु ॻाल्हाइण सेखार जॾहिं तमीज़ ई कोन्हे ॻाल्हाइण जी। रेस जी इजाज़त हुजे गोलियूं हणी फिफड़ कढी विझानि। बस कर ॻाढ़े गोड़ वारा बस कर। रेस असीं पाणी खोलींदासीं ॾिसां त पोइ केरु थो अचे उते। रेस ॾिस हिननि जी पेट भराई। मूंखे पाणी खोलणो आहे। ए मुनवर वे बाबा ऐसा नहीं रोज बोल दे गरी तो दूटी दूटी दे ऐसा मुनवर यार तू असाई पार तक आई। आ वियो
अड़े चरियूं तव्हां वरी हींअर आधी राति जो किथां आया हो? अड़े चरियूं तव्हांखे राति जो निंड कोन थी अचे छा? अरे सर गवियो गरीब रेगा चारे के डूठी बूठी का वठरा दे। गव्या तू गरीब है तो के रोजी सा लगाए तो गोठ में चोरी जिंजीब थे उन या पेरा तू खणंदई। रोजी का सुठी दे बाकी आने ये पेरा खणाए मुके पादर कोनन खाइना बाबा। या रोजी कर या मस नौकरी मेरी अडड़िया पैसा द कढूं। शहर बंद लगा प्यानी हे बर प्याई दाने भागा। मनोहर दे खबर ताजी बकरी जी खबर पई। अता यार चोरी मोक बस कर धाप न खणो ते धा बुधन पातर पूथू कुटी। गविया पुछदा वे केड़ी तू चोरी वापस करा दे थी। पहले 100 रुपया ते नहीं तेरे भिरा मेरा चाहता गप्पी रही हो तो मैं को वापस करा दे। निभागा गप्पीरो ने अब्दुल गफूर तो के घड़ा चकर 14 निभागा। ऐसे पाला ने गप्पी रे गजी रे पास रे मुराद ना को कटे ना गविया को बाहर तेरे खणी खादा ले रही था। हेलो अरे रोदी तू अरे रोदी मिली है तू घर बैठो। अदा मनोहर रात रेस छा चयो? अदा रेस तो पंजी जाते पर गुलाम मेरी यारा पंजो पाण के ला छा पिया समझन। अदा आखिर चवन छा पिया मुखा घट वध ते गलायो। अदा बारो बि पंजो पर ने ॾाढो मुर्जी वाले कारण फनकारी नूरली में गई। अदा राय पर शाम जो पानी दे वंजो जेके इज्जत का पानी घुरना तो उनन के दियूं हां पर हान उनन के पानी जो ढुक बना है देनो। अदा मां तो चाहो तो नूरली के लिए लेट आया जो इहो मरंदो जरूर मरंदो। इहो गुलाम मिली ऐं दिल भर खां गॾु मरंदो छो त इनखे जरूर मरणो आहे। अबा गुलाम अली पुत्र पानी वार दे केर दो ने बाबा साईं पानी ते मां विंदुस। अदा ता पानी ते न ने शेरली यार ता के पानी कौन दींदा। अदा खाम खाओ ता फशीरी कराइंदो। पुत्र फशीरी जो कम ना है पानी पांजो वराजो। बाबा साईं अग में पानी हुनन पांजो वायो हींअर हुनन के पानी पाण के ॾियणो पवंदो। जे तव्हां चओ था त हुनन जो पानी कोन वाईंदुस। अदा भला तवा सा गडे हला ता मां वञा तो पानी ते तव्हां पोइ जो ख्याल कजो। येसा गुलाम अली पाण का पानी मोकलायो पर उनके पानी नाहे देणो। अदा तुझो हुकुम खपे गुलाम अली पानी खोलियो हुंदई बि खंदे में। अदा असां बणी हींअर वञूं था जे गुलाम अली मां केर बि आयो त सही लेंगे केर बि कोन वेंदो। अदा पानी दे वंजो सही पर पंहिंजे ख्याल करे वंजो। अदा पोइ असां हलूं था। चङो माशाअल्लाह। गुलाम अली पानी जो वारो असांजो आहे तू वरी कॾहिं विच में गाए पियो आई। राइब मचो पानी जो वारो तव्हां वरायो ही वारो असीं वराईंदासीं। पहिरियां असां तुंहिंजो पानी वायो हाणे पंहिंजो तोखे पानी सां कोन ॾींदासीं। जे पानी खोली त मथो ॿार हूंदी। अरे अहिड़ा तूं ॾाढो मुड़ुसु आहीं तूं मुंहिंजो मथो पाणी ॾिसूं था केरु कंहिंजो मथो थो मारे। अदा
अदा अदा अदा अदा अदा हेलो अदा शेर अली जल्दी अचो ही पंहिंजे भाउ मुनवर खे मारे आन छा गुलाम अली वारा अच्छा अदा छा थियो अदा चाहती अदा रायब तू भागा गॾु कोन आहे छा अदा मां गॾु हुअसि गुलाम अली खे असां बि धकी कयो आहे बाबा साईं मूंखां राय ॿारहं विड़िया आहिनि। अदा साईं तव्हां खां राय ॿारहं विड़िया आहिनि तव्हां रायबान खे छॾे आयो न अदा हुननि जो भाउ मुंहिंजे धक में मरी पियो। अदा पोइ अबा निकिरी वञो पोइ जेको थियणो त थींदो न बाबा न असीं तोखे छॾे वेंदासीं सुभाणे दुनिया वारा छा चवंदा त पढ़े पीउ खे छॾे पुट भॼी विया। मुंहिंजो फिकर न कयो हलिया वञो उतां पुलिस अची वञे हलो त चओ था हलो शेर अली पुलिस खे इतला कयो अथव या फोन कयां सोचो के घुरायां न रे सर पुलिस खे न घुरायो उन्हनि खे जे पुलिस ॿधी त पोइ असां हुन सां पलान कीअं कंदासीं ॿधण खां पोइ ज़मानत थींदी हू त आज़ाद थी वेंदा हलिया असांजो खून लुड़ी वेंदो हलियो रेस जेसी ताणी असां पंहिंजे भाउ जो खफन दफन कयूं पोइ उन्हनि सां ॻाए वॼाए पलांद वठंदासीं हमेशा सुठो थई त गिरफ्तारी दे चौर तरफ घेरो थई न त मारियो वींदे निसार साहब तो कहना मुझे मुझे बेले में ना अची जा सदा तू गलती करे असांजे बेले में दाखिल थियो ही
कॾहिं टे थिया न ज़मीन ते कोन हलियाऊं हल त हलूं ज़मीन ते अदा तव्हां गॾु हलां अदा तव्हां बाबा वटि हुजो असीं ज़मीन ते था वञूं बाबा ख़्याल सां वञो मथां शेरली वारा ते हमिलो न कनि बाबा साईं असां पूरे कंदा ईअं शेरली वारा असांखे मारे हलिया वेंदा अदा साईं हल त हलूं अरे बादशाह क्या हो रहा है जरा अस्सलाम वालेकुम अच्छा अच्छा काशिफ तव्हांजो इंतज़ार हुयो रस बहराम खान असांखे कीअं घुरायो अथव काशिफ मानी वग़ैरह खाई पोइ था हाल अहवाल कयूं वैसे पहिरियां हाल अहवाल था कयूं पोइ था मानी खाऊं पाण वैसे मनताब सही थो चए पहिरियां हाल हाल कयूं पोइ था मानी खाऊं असांखे कीअं रेस घुरायो अथव हाशिम तव्हांखे त ख़बर आहे मुंहिंजो भाउ मुंहिंजी बनी ते कब्ज़ो कयो वेठो आहे रस बहराम खान इन में असां छा था करे सघूं इहो तव्हां ॿाहिरनि जो मसइलो आहे काशिफ तूं सही थो चईं असां ॿाहिरनि जो मसइलो आहे पर हिन वक़्तु असां हिक ॿिए जा दुश्मन आहियूं हू मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठो आहे हींअर तव्हांजी मूंखे मदद खपे रेस तव्हांजो हुकुम खपे बाक़ी में बाग खाना कंहिंजा ज़मीन ड्रामो कयूं हा रेसे तव्हां वञी सुकून ई निंड रखियो बहादुर खान जो सिर तोखे तोहफ़े में ॾींदासीं हा रेस हाणे बहादुर खान जे ॻोठ में बारूद जी धप हूंदी छो त काशिफ कोयलो आहे कोयलो कोयलो जंहिंजे मथां किरे उनखे साड़े राख करे छॾे राख काशिफ वञो वञो वञी बहादुर जे ॻोठ खे अहिड़ियूं दॿायूं ॾियो जी ॻोठ मां केर बि न निकिरे ओ ठीकु आहे रेस पोइ असां हलंदासीं मोकिलां न आहे हज़ार आहे बि गुलाम मिली ऐं नूर अली हिते ई पिया फिरनि अॼु हल त हलूं हिननि जे घर ते हमिलो था कयूं अदा हल त हलूं हुनजे पीउ खे ऐं हुनजे भाउ खे हली पाण मारे अचूं हल त हलूं हल त हलूं छा अदा हल त हलूं मथां नुक़सान न कनि
दादा मरण लाचार थी या त कलमो पढ़ी दो या किते मारे क्यों नन के दे जके तो ड्रिजन था मारो दे हला गोली तो ड्रिजू कोन था काका एतरो मरण जो शौक नहीं अदा करीस पूरो दादा मर रही थी बाबा बाबा गुनाचारा गरीब मार जिया तो बांध किए भाई मरिया नहीं करे कपीरे गवीरे के चलो हम परा झेड़े में तू नच जे में के में टंगाड़ा आयो ये भाई कार करे बाबा 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 अदा 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 बाबा मुखे कसम तुझे रत जो जे तुझे मु पलांद न के न तू मुखे पंज पुट न छड़ जा बाबा साईं बेटा घर जो पानी हराम जेता ता जो पलांद न वतो केड़ा
चौकीदार छा थियो बाबा छा थियो चौकीदार छा ॿुधा बाबा छा थियो भाई छा थियो चौकीदार तू वाली गाड़ी कर रहा है अगर गुलाम ले तेरे लाल का असा जो बाबा जो प्लान जरूरी करणो हा दा प्लान द पुराणो न थींदा आहिनि अदा रण जो त कहिड़ो कम ही त ॻोठ जान जो दुश्मन थी पियो अदा जंहिंजे करे रहंदासीं त पाण रहिया ई कोन हा दा नूर अली हा हाण त ही घर सफ़ा खाइण पियो अचे हा अदा हितां हलंदासूं पर दुश्मननि खे सुख जो साह खण कोन ॾींदासूं
तेरे करे यार बचो दी तेरे करे जुदा यार बचो नदा सासू को बाचावा मेरी खुशी की नहीं जो कलाम जो गाई बड़े यार बड़े दिल के बल आयूं बड़े पछाड़े यार दंग बंग लगी वा अदा बुधवा त गुलाम यारा गोठ छड़े हल्या व्यान अदारे गोठ छड़े वन पाण के छा कंदा पाण ही दर बदर थी धिका खाईंदा वनी अदा पोण मुखे जरूरी कम आ मां शार विंदुस अदा भली वन पर पंजे ख्याल सा वन जा अदा मता गुलाम मिली वारा ता ते वार न कन अदा मां आपकी पूरे कोडो हला जो गुलाम यारा मारे विंदा पर अदा शाम जो पंजे साड़े रात जा ठीक है हला हो हां भाई अपन साईं अपने फसल का गुलाम लिया लेंदा फसल भला जाए समझा रहे या जमीन जल्दी पंहिंजे नाले ते कराईंदासीं अचो त ज़मीन दे हाशिम वडेरे भजी जान छड़ाई वडेरे के एड़ियूं त पायूं ॾियणियूं न त वडेरो यादि कंदो यादि हेलो साल वडेरन निड्रू कयो न पर वडेरन जो निड्रू फिटाईंदा अचो दालू अच्छा आजो हाँ बुखार होती है पानी घोड़ा रे अब्बा रे अटा कपूरा पानी जगह देखा रे बारो कर अल्लाह घोड़ा रे अब्बा बहुत पानी देखा अरे पानी देखा रे ना पिया दे अरे मारे कोई आगे बुखार में सच्चे को मरी नहीं दो बाबा डॉक्टर के घड़ी दो अरे काटे की कराया खंजर नीचे बारो कर ओ बारो काटे की कराया भागर भी दो भाई ने रही तो करा आउट एक्सीडेंट के भाग बच कपूर तू हत्या तो करी बुबरन गा दो बेरे गुरी मुखा ही खजनो था अरे खणी दे ने बागा डोरे हली डोरे मां तो एटानो खणी हली भागन मारे छोड़ो रे छोड़ा ने आता ई भा भले दे पे होटल है पंचा ना पानी पिए तू हल 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 आता अच्छा पानी पिए तू
के हो तो करे हो कुत्ता खनिया कुत्ता अरे कुत्ता की है खाना ये कुत्ता ही लाए ये दादी को कौन है चलो गुलाम अली आया त कह रहा था परेशान ॾिसण में अचो अदा काशिब असांजो सभु कुझु बर्बाद थी वियो असां ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे भाउ अदा गुलाम अली तव्हां सां कंहिं ज़ुल्म कयो अदा इहो ज़ुल्म असां का शेरलियान कयो आहे अदा एॾे सभु कुझु हूंदे असांखे तव्हां इतलाह कोन कयो अदा असीं पाण ई परेशान हुआसीं कंहिंखे बि कोन ॿुधायोसीं हाणे शेर अली वारनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियणो पवंदो अदा गुलाम अली असां बि तोसां गॾु ॻाल्हि हा गुलाम अली हाशिम सही थो चए असां बि तव्हां सां गॾु हलंदासीं न काशिब तव्हांखे इहा तकलीफ़ असां कोन ॾींदासीं नूर अली भाइरनि जूं तकलीफ़ूं कहिड़ियूं हा ॿ ॼणा रेस खां पूरो टोलो गॾु आहे साहिबान खां रेस बि गॾु आहे अदा जॾहिं रेस खे मारणो पियो न तॾहिं तव्हांखे असीं तकलीफ़ ॾींदासीं पोइ सभई गॾु हलंदासीं बाक़ी हुन खिचड़ लासीं ॿई भाइर खोड़ूं गुलाम अली जल्दी वञो मतां दुश्मन निकिरी न वञे अचो था नूर अली
अरे गिद्धड़ तो मुझो पी आई मुझो भा मारियो लिक्की वार क्यों अरे मुर्स जो है ना तो साम्हूं असांखे बन्नी ते ॾिसी था भाई घर में न वञो उते असांखे मारियो आहे उहो ॾींहुं बि असांखे यादि आहे तो असांजे भाउ ऐं पीउ खे मारियो अॼु तूं बि मरण लाइ तयारु थी वञ अरे असां घर छॾियो के दुख खां छॾियो असां सुख खां कोन छॾियो तव्हां त कुअनि वांगुरु वञी ॿेड़नि में लिखिया आहो यार काशिब मनता लगे जी गला केॾा थी आई आहे मनता मला ॿुधा त सही वञी केॾा ॾो अॼु मुंहिंजो यार कुर्बान कचे वारी साइड ते आहे उन ॾिठो वञा सिक लॻी आहे ॾाढी अदा कपूर अॼु शहर हलणो आहे अदा कपूर मथा ईद लॻी पई आहे को कपिड़ो लटो वठी ॾियो अदा मां कोन थो हलां तव्हां पाण वञो मुंहिंजे लाइ कपिड़ा भला वठी अचिजो ताॾे ख़बर पोइ तूं नथो हली त वेठो हुजे पोइ इहे गाॾनि वारा घुमनि पिया न बाज़ार में उन्हनि खां वठियो ईंदो साईं मुंहिंजे लाइ किन न ॿुहारे जो किन पाण ईंदुसि तोखे कोन पाईंदुसि हा साईं मुड़ुस हुई जंट्री ते लथल तोला वरी तेती काटन वठी ॾियो ईंदुसि हिकिड़ो पाण पिन ते खाऊं ॿियो वरी काटन थो पाईं साईं देख कीअं सारे पंध पियो कहिड़ा हलनि भा काशिबान मूंखे मोकिलियो त कुर्बान भाउ वटां थी अचे अफ़सोस हिकु ॻाल्हि जो आहे हाशिम खां ज़ुल्म थी मुमताज़ हाशिम खां पर छा थी वियो हाशिम जा भाइर ऐं हाशिम जो पीउ गुज़ारे मुमताज़ तूं सच थो चई हाशिम खां वाक़ई ज़ुल्म थियल आहे कुर्बान ठीकु आहे मां हलां थो हाशिम वारा इंतज़ार में हूंदा पोइ तर्स कयूं कचहरी को नगर पाणी करियूं न महिरबानी महिरबानी सभिनी खे सलाम संगत खे महिरबानी कमदार वरी छा थियो गुलखान मनताज ऐं हाशिम सां ते हमला किता कंहिंजी मजाल जो अदा ते हथ सिधो करे उन जो हथ कुल्हे खां कढी छॾिया गुलखान असां ज़मीन ते विया हुआसीं उते मनताज वारनि असां ते फायरिंग कई हुई उन छोरनि जी एतिरी मजाल जो तव्हां ते फायरिंग कई अथनि गाड़ा चो हलूं गुलखान तकड़ न कयो मता मात खाई अचो वाह वञो भले भरल शेर लिखे आण करे पोइ वञो ठीकु आहे ता हाशिम घणा ॾींहं थिया न को यार दीदार ई कोन थियो यार तव्हां ते जंग में रोले छॾियो यार काशिब अहिड़ियूं न ॻाल्हियूं कई ॿारनि वारियूं न ख़बरूं कई तोखे त ख़बर आहे पाण जंग या ठाही पाण इश्क करे यार छा कंदा हाशिम पाण बि जानवर न आहियूं पाण खे भला दिलि ॾिनी आहे पाण प्यार करे सघूं था हथियार कयासीं त छा थी पियो काशिब पंहिंजो छा जो प्यार पाण कंहिंजी न कंहिंजी गोली जो शिकार थींदासीं काशिब मनताज सही थो चए पाण कॾहिं न कॾहिं हिकु ॾींहुं गोली जो शिकार थींदासीं
ख़बर रहा प्लान कंदे या न? मुराद राहिब जो प्लान गाए वजाए वठंदासीं छो त दुश्मननि जे घर में कोराम मचाए छॾींदासीं। कोराम मुराद गुलामी वारनि खे ॻोल्हे ॻोल्हे ॿेले में मारींदासीं। जे न मारियासीं न त पंहिंजे पीउ जा पुट ई कोन हूंदासीं। हाँ शेर अली हल त हलूं गुलाम अली जो खात्मो कयूं। शेर अली मुराद त मरंदो पर पंहिंजे ज़िद तां कॾहिं न हटंदो। हाँ मुराद सच थो चई, दुश्मन के घिरी घर में मारींदासूं। अली पंहिंजे भाउ जो खून ज़ाया करण न ॾींदासीं। या मरंदासीं या मारींदासूं। शेर अली गुलाम अली खे तोहफ़ो नूर अली जो ॾेई छॾींदासीं। हाशिम दे त ख़बर कम करे आया या कुछ पुठीअ ते रखी आया हो? बहराम खान भॼण बचपन खां ई न सिखियऊं। बाक़ी रेस बहादुर खान जो गार्ड खे मौत जी निंड सुम्हारिया आहियूं। मौत जी। रेस बहराम खान जे तव्हांजो हथु असांजे मथां हूंदो त बाक़ी बंभोर खे बाहियूं ॾेई छॾींदासीं। बहादुर खान त असांजी सट ई कोन थी सघंदो। काशिफ तव्हां निकिरी वञो, मथां पुलिस न अची वञे। वैसे पुलिस के मुंह तव्हां ॾिजो, बाक़ी बहराम खान जी निंडूं असां फिटाईंदासीं। वैसे पोइ असां निकिरंदासीं। यारो यार वालेकुम सलाम। ऐसे जा निसार साहब कीअं पंध पिया हो? बहराम खान तव्हांजा माण्हू बहादुर खान जो माण्हू मारे आया आहिनि। जे करे मां तव्हां वटि हली आयो आहियां। इहे माण्हू मूंखे हाज़ुर करे ॾे, न त पूरे ॻोठ जो तलाशी कंदुसि। ऐसे जा निसार का बडवारी के मां परां न आया ॾींदो। न वरी कॾहिं अहिड़ो मूं ग़लति कमु कयो आहे। मां पंहिंजी ज़मीन वापसि कराइण थो चाहियां। बाबा जी मिल्कत मां अधु वठंदुसि। मूंखे अधु ॾिनो वञे, कॾहिं मां झेड़ो न कराईंदुसि। ऐसे भलो इन में त वॾो हारी पेश कयो। साहब हुकुम कर त पूरे ॻोठ जी तलाशी कयूं। साहब जेके मारे आहिनि उहे हवेली में कोन हूंदा, के ॿेले में हूंदा। जत असां पूरे ज़िले जी पुलिस घुराईंदासीं। साहब पोइ छा सलाह आहे? तव्हां ॾोहारी नथा लिकाए सघो। अचो हलो। काशिफ निसार मुल्क खे बाहियूं ॾेई छॾियूं। इन जो छा थो चई? हाशिम हाणे ऐसे जेके ॾिसी रहंदासूं। हाशिम ऐसे जेके सुख जो साह न खण ॾियूं, छो त मनताज मौत आहे। मौत कॾहिं टेढ़ो न आहे। हाँ मनताज सही थो चई। हाणे उन्हनि ॻोठनि खे बाहियूं ॾींदासीं, उन्हनि ॻोठनि खे। अचो त पोइ हाशिम हलूं। अचो।
काशिफ हल मुराद तो दोस्ती जो फर्ज निभायो मां भी खुदा का दुआ घुरांदो त अल्लाह करे तुझी दोस्ती जो आम फर्ज निभाए सका संभाल पेर बचा फायदो लो क्या जे मत का साथ ने क्यों ना तुम पे पीर पटरी को ना आश बजे रत जो कसम त हिक का बलांद कंदासी हिक का जे असा जो जिगरी दोस्त जुदा कयो उन जो सीनो न परुण क्यों त मुजो नालो मनताज कोने दाशम इनके हाण खणाया लो शेर अली खैर ताए भजना भजना आया आयो जैसे मुराद मार जियो छा मुराद मार जियो आई तू भजी आए हेफा तुझी जिंदगी दे हेफा रेसे भजण वारा ॿिया आहिनि मां बि कासिब खे मारे पोइ आयो आहियां तव्हां वटि सुठो कई शेर अली सुठो कई हाँ छोरा छिका थी पवंदा कमदार वञ खमीसे न्यापोड़े पाण वारी बाग वारी जो ज़मीन ते जल्दी अचे बापल साईं मैं मिले खमीसे को ॿुधाइण तूं साईं तूं आओ मां परूं ना गॾिया असां हलो चलो आराम खाने वारा माण्हू पंहिंजी ज़मीन ते अॻे न वेही रहनि बहराम खान तुंहिंजो दोस्त काशिफ मारिजी वियो इहो छा थो चई हाशिम कहाँ मारियो आहे काशिफ खे शेर अली वारनि मारियो आहे ऐं हुननि जो गार्ड बि मारिजी वियो आहे चलो ठीकु आहे मां अचां पियो ठीकु आहे रेसे तव्हां अचो असां तव्हांजो इंतज़ारु था कयूं
हाशिम अफ़सोस आहे तुंहिंजे दोस्त जो, पर तुंहिंजे दोस्त जो गॾिजी हली था पलांद वठूं। हा रेस, असीं पंहिंजे दोस्त जो पलांद गाए वॼाए वठंदासीं, गाए वॼाए। मामला मच गया और खुदा दी का मुझे को मार पवे ने वडेरा को किडी बजा मार जुसे मार जुसे के छा करे मनता रही छा के छो तो मनता संगत ये मथा जो कुर्बान न मनता न तू मुका जुदा न तो थी सकी तो के कसम मुझे दोस्ती है तो मुका जुदा न तो थी सकी अरे काशिम दबे ओलियो अरे जालिम मुका मनता मुझे भा जुदा करे छलियो अज न बचनो हशमत तोखे त ख़बर आहे त उस्मान होठो मुल्क कंदो आहे पोठो। घणा ॾींहं मस्तियूं कई अचे थी कोन्हे
मरी वे न जाइण असांजा घर तबाह के असांजो पी भाउ मारियो हुई न। भॼ माना कमदार भॼो। हाशिम कमदार भॻो त वञे न बचाई। अल्लाह मिलकत जे पुठियां ॿाहिरि मरी विया घर तबाह थी विया। ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। हाशिम गुलाम अली पंहिंजी गिरफ़्तारी ॾियो। मूंखे यकीन आहे तव्हांखे कोर्ट सगोर इंसाफ़ ॾींदो। निसार साहब जे असांखे इंसाफ़ न मिलियो त असां तोखे घर में घिड़ी बि मारींदासीं। असां तोते यकीन करे एतबार करे असां तोखे पंहिंजी गिरफ़्तारी पेश था कयूं। पर असांखे कीअं यकीन पवे जो तूं असांखे इंसाफ़ ॾींदे, छो त तूं पुलिस वारो आहीं, पुलिस वारो। तॾहिं त चवंदा न पुलिस वारो न दोस्त फिफड़ न गोश्त। हा त हाशिम हल त हलूं, छो त ऐसे जो निसार साहब भलो माण्हू आहे, कयूंसि था एतबार। हा गुलाम अली उहो बि हाणे पंहिंजा दुश्मन सभु ख़तम थी विया, हाणे को बि न आहे रहियो। मूंखे यकीन आहे ऐसे जो निसार साहब असांखे इंसाफ़ वठी ॾींदो। इंसाफ़ मां वञो गिरफ़्तारी कयो।